नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल्ह खां ख़बर ॾींदा हलूं त सियासी समाजी अॻुवाण तालका म्यूनसिपल कमेटी चेयरमैन जो उम्मीदवार मोहतरम मोहम्मद खान खोसो मिठी पाणी लाइ तालका अवामी प्रेस क्लब ठुल्ह में अची सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मिठे पाणी जी ठुल्ह जी अवाम खे सख़्तु ज़रूरत आहे। हितां जा सियासतदान ठुल्ह वासियुनि खां वोट वठी ठुल्ह जी अहम मसइलनि ते ठुल्ह जी सिहत ते ध्यानु कोन था ॾियनि। ठुल्ह जे मिठे पाणी जी स्कीम मुंहिंजो मरूम चाचो मीर हसन खान खोसो मंज़ूर कराए, मगर हितां जे ठेकेदारनि बजट वठराए हड़प करे छॾियो। ठुल्ह जी अवाम सां गॾु आहियूं। ठुल्ह जी अवाम तालका अवामी प्रेस क्लब ठुल्ह जे साम्हूं मिठे पाणी जी फिरामी लाइ ठुल्ह जी सान्या वंदनि खे चयो आहे त दीनपुर में मुंहिंजी ज़मीन ते मिठे पाणी जो पाइप लाइन छिकराए मां ठुल्ह जी अवाम खे पंहिंजे तरफ़ां इहो रिलीफ ॾींदुसि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।